टाल का शदादपुर यूसी बरून विलेज सोनू खान टालपुर, जिसकी आवाम को कोई बुनियादी सहूलत मैसर नहीं। 700 से ज्यादा आबादी रखने वाला ये गांव हर दौर में नजरअंदाज होता रहा है। मीडिया से बात करते हुए गांव वालों का कहना था कि हम 1971 से लेकर पीपल्स पार्टी के वोटर हैं, मगर मुंतखब नुमाइंदों ने आज तक हमारे गाँव में कोई तरक्याती काम नहीं किया। गाँव वालों का मजीद कहना था कि सबसे बड़ा मसला सड़क का है। बारिशों के मौसम में हमारे गाँव का रास्ता खराब हो जाता है, जिसके बायस आमदोरफ्त में मुश्किलात पेश आती है। इलाके के लोगों का मजीद कहना था कि पीने का साफ पानी मैसर नहीं, जिसकी वजह से मुख्तलिफ किस्म की वबाई बीमारियां आम हैं। तालीम जैसी बुनियादी सहूलत मैसर नहीं। 700 से ज्यादा आबादी होने के बावजूद हमारे गाँव को स्कूल की बिल्डिंग नहीं। उन्होंने मजीद कहा कि हम पीपल्स पार्टी के पुराने वोटर हैं, मगर मुंतखब नुमाइंदे सिर्फ अपनों को सहूलतें दे रहे हैं। उन्होंने वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जरदारी से मुतालबा किया कि हमारी शिकायतों का जल्द से जल्द अजाला करके हमारे मसाइल हल किए जाएं। दूसरी सूरत में बुनियादी हुकूक के हासिलात के लिए एहतजाज का दायरा वसी किया जाएगा। छो पे एहतजाज कयो बाबा एहतजाज ही नहीं रहा कयूं त असांखे जो क़दीमी ॻोठु आहे, जंहिंखे हर ॻाल्हि खां मरम लॻो पियो आहे। तरक़ियाती कमु कोन्हे को, न स्कूल आहे, न रोड आहे, न रस्तो आहे। हर ॻाल्हि खां महरूम आहियूं। असां 1971 खां वठी पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा अचूं। अॼु तक बि कंहिं नुमाइंदे असांजी सार न लधी आहे। उन जे करे असां एहतजाज करे बीठा आहियूं त असांजो ये जेका चूंडियल नुमाइंदा आहिनि, असांजो मसइलो हल कयो वञे। वोट कंहिंखे ॾींदा आहियो? वोट पीपीआरनि खे ॾींदा आहियूं। हिते अॻवान केरु आहे तव्हांजो? जेको असांजो साईं वली मोहम्मद शाह आहे, उन खां मथां ई फिदा हुसैन डेरो आहे, ॿिया ई उपाड़े जा आहिनि जेके रईस खादम खान मधवाणी आहे, अली बश्क कीमाणी आहे, इहे सभु आहिनि। बसि उन महिल सभु धणी थींदा आहिनि। वोटनि जे टाइम उन खां पोइ केरु सुञाणे बि कोन थो। मुतालबो कहिड़ो कंदव? मुतालबो असांजो इहो ई आहे, ॿियो को बि कोन्हे। असांखे रोड जी सहूलियत कान्हे का, स्कूल असां वटि कोन्हे, बिजली असां वटि कान्हे, पाणी पीअण लाइ असां वटि कोन्हे। हाणे रस्ते जी एतिरे क़दुरु असांखे तकलीफ़ आहे जो असां को बीमार थींदो आहे, उनखे असां 3 कलाक कुल्हनि ते गेले जेसिताईं रोड ते पहुचूं था। को ख़ुदा जे तरफ़ां आयाती हुजे त ठीकु आहे, न त उन गेलण में पूरो थियो वञे। कंहिं बि क़िस्म जी असांखे का सहूलियत कान्हे का। इन करे असांजो इहो हितां ख़ुदा जे वास्ते को असांखे रोड ॾियनि, को हक़ जेको आहे असांजो। अली जाफरी सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।